अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध जे हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 86 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकि हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 87 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जी परछाई साफ़ नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, हिते कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 88 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे डोरन कैमरा जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों, हिते डोरन कैमरा जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 89 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हीअ हमरा हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ हमरा हिन वक़्तु साफ़ कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों हीअ कैमरा में इन करे निहारे रहियो आहे त जीअं मुंहिंजो बि वीडियो क्लिप अची वञे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन खां। शायदि हिन खे डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में नाहे निहारणो। दोस्तों हिन कैमरा में निहारे छॾियो, इन करे हीअ सीन फिटी वियो ऐं इन जे करे हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों कमेंट सेक्शन में मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 90 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेको बशू मोवाली जे हथ में ही गिलास आहे। दोस्तों हिन सीन जे मुताबिक़ इन गिलास में शराब ॾेखारे वियो आहे, पर दोस्तों जे वक़्तु बशू इन गिलास खे उछले थो त तव्हां ॾिसो इन गिलास में त पाणी हुयो। हीअ ॾिसो दोस्तों, साफ़ पाणी नज़र अची रहियो आहे, हिन में को बि शराब नज़र न अची रहियो आहे। दोस्तों ॾिसो हिन गिलास में सभिनी ॾिसंदड़नि खे कीअं बेवकूफ़ बनायो पियो वियो, पर दोस्तों इहा मिस्टेक आख़िर हमरानी TV पकड़े वरिती। दोस्तों हीअ ॾिसो हिन गिलास में साफ़ पाणी आहे, को बि शराब कोन्हे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 91 किस्त नंबर 27। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ ॾिसो, हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 92 किस्त नंबर 27। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त मासी मुरादी जॾहिं पिरीअ खे चमाट थी हणे त उहा चमाट पिरीअ खे लॻे ई कान थी। दोस्तों पिरीअ अॻु में ई पंहिंजे गिटे ते हथु रखी थी छॾे त उहा चमाट पिरीअ जी बांह ते थी लॻे। ई ॾिसो दोस्तों, पिरीअ बसि ईअं चमाट लॻण जो नाटक थी करे पर पिरीअ खे चमाट कान थी लॻे। हीअ ॾिसो दोस्तों, उहा चमाट पिरीअ जी बांह ते थी लॻे। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न, पर दोस्तों हीअ त मूंखे वॾी मिस्टेक थी लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकि मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।